सभई भावर प्रेम सां गॾिजी करे साईं झूलेलाल जी जयकार मल्हायो जीअं असां प्रोग्राम शुरू कयोसीं। आयो लाल चओ सभई अहिड़ा भाउर ऐं भेनर, तव्हांजो सुभाष हाई स्कूल जे हिन शानदार श्रीमती भूमीबाई श्यामदास श्राफ हॉल में स्वागत है। ऐं मां नव सभ खां अवल पूर्व सिंधी पंचायत के प्रेसिडेंट श्री रतन चावला खे अर्ज़ु कंदुमि त उहो स्टेज ते अचनि। साण अॼु जे मुख्य महिमान असांजे शंकर एजुकेशन सोसाइटी जा चेयरमैन श्री नवीन गुरनानी उन्हनि जो स्टार्ट कनि ऐं अॻियां अचनि। उन खां पोइ बम्बई खां आयल असांजी भेण ऐं संदन हस्बैंड उन्हनि खे वेनती आहे त अॻियां स्टेज ते सिंधियत जा शहजाई श्री रतन कुमार मूलचंदाणी ओझर खां हिते आयल आहिनि। उन्हनि खे वेनती आहे त स्टेज ते अचनि। पूर्व सिंधी पंचायत जा वाइस प्रेसिडेंट श्री भरत कुमार दरियानी इन्हनि खे अर्ज़ु थो करे त स्टेज ते अची पंहिंजी जॻह वारा डॉक्टर केसवाणी साहब के अर्ज़ है अॻियां अचनि स्टेज ते जॻह वारा। मूंखे बेहद ख़ुशी थी थिए अॼु असांजे विच में जंहिं टीचर वटि असां सिंधी सिखियासीं असांजी सरस्वती टीचर, हाणे हिन जो नालो हेमलता जिन असांखे साइंस पाढ़ी, कौशन पाढ़ी, सिंधी पाढ़ी, अॼु असांजे विच में उन्हनि खे बि अर्ज़ु आहे त ठहकंदड़ उत्सव ते तव्हां अॼु हिते आया आहियो ऐं अवां बि प्लीज़ अचो। ऐं सब खां अवल साईं झूलेलाल जे मूर्तीअ जे अॻियां जोत जॻाईंदासीं। इन करे आयल महिमाननि खे जेके स्टेज ते वेठल आहिनि उन्हनि खे अर्ज़ु थो करे त साईं झूलेलाल जे मूर्तीअ जे अॻियां जोत जॻाइनि ऐं मालिक आयो लाल चओ सभई झूले। जोरदार ताली के फेंक सां
रेमसा हिकु दफ़ो वरी गॾिजी करे चओ आयो लाल चओ सभई झूले कहरी छोकर सिंधी ॿोली पंहिंजी सिंधी लिपि सिंधी स्क्रिप्ट सिखाइण जो इनोवेशन हिते थी रहियो आहे। NCPSL यानी कि नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज गॾिजी करे शंकर एजुकेशन सोसाइटी ऐं पूज्य सिंधी पंचायत देवलाली सभु गॾिजी करे सिंधी ॿोली या फिर सिंधी लिपि सिंधी क्लासेस शुरू थी रही आहिनि। त सभिनीनि खे मां वाधायूं ॾींदसि त हीउ जाम सुठो कमु थी रहियो आहे और असां सभिनीनि खे ख़बर आहे कि सिंधी ॿोली सिंधी साहित्य खे बचाइण लाइ हीउ कमु जाम ज़रूरी आहे। त हीउ जेको बि कमु थी रहियो आहे जेकी बि महिनत असां करे रहिया आहियूं सिंधी ॿोली खे हमेशह बचाइण लाइ ई कंदासीं। त सभु पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कोशिशि था कनि त मां सिंधी ॿोली खे बचाइण लाइ सिंधी गीत ॻाए करे उनखे ज़िंदा रखण जी कोशिशि करे रही आहियां। त सभिनीनि खे वाधायूं ऐं आयो लाल सभई चओ। त हीउ जेको नंढो सो गीत मां तव्हांजे साम्हूं पेश कयां थी मां चाहींदसि कि तव्हां सभु मुंहिंजो साथ ॾींदा वञो। त गीत आहे कि भले दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजां आहियां सिंधी इहो मां फ़ख़ुर सां चवां। जिन में बसती जाऊं आए इश्क
जय झूलेलाल। तमामु बहितरीन सुर में आवाज़ अॻियां असांजी भेण प्रियंका केसवाणी तमामु मिठो गीत सिंधियत खे क़ाइमु रखण लाइ सिंधी ॿोलीअ जे प्रचार में सभ सां गॾु थिया आहियूं ऐं उन मौक़े सां बिल्कुलु ठहकंदड़ मिठी आवाज़ में आवाज़ अॻियां गीत पेश कयो वियो। असांखे उमेदु आहे त हीउ गीत तव्हांखे बेहद पसंदि आयो। हिन बैदि मां कुझु सिंधी पंचायत जे प्रेसिडेंट साहब ऐं साण साण शंकर एजुकेशन सोसाइटी जा सचिव सेक्रेटरी साहब श्री रतन कुमार चावला के अर्ज़ु कंदुमि त अॼु जे हिन प्रोग्राम जी प्रस्तावना मक़सदु तव्हांजे अॻियां पेश कयो। हरिओम। आयोलाल सभई चओ झूलेलाल। मां पंहिंजो मनोबल हिकु नंढी अखाणी सां शुरू कयां। हिकु घर जे अंदरि हिकु कुओ रहंदो हो। हाणे कुओ छा कंदो आहे घर जे अंदरि सभिनी खे ख़बर ई आहे। ख़ासि करे असांजे भेनरुनि खे त घर में आराम सां वेहण न ॾींदो आहे। हिते वेंदी हुते चक हुते छा माना सभिनि खां वधीक परेशान असांजी भेनरूं हूंदियूं त उनखे पकड़ण जे लाइ उन पंहिंजे घोट खे कि भई मां तंगी पई आहियां, हाणे हिन जो कुझु न कुझु बंदोबस्तु कयो, मां थकी पई आहियां, कॾहिं हिते कचिरो कॾहिं हुते कचिरो कॾहिं हिते चक थो पाए वञे कॾहिं बिस्किट खाई थो वञे। त उन घोट चई ठीकु आहे। उनखे पकड़ण लाइ जेको पिंजरो ईंदो आहे उहो खणी आयो। पिंजरे जे अंदरि सभिनि खे ख़बर आहे कुझु त बि अटकाए करे पोइ हुन जे अंदरि ईंदो आहे, ईअं बंदि थी वेंदो त पुछ या मुंहुं जेको बि कुझु आहे अटकी पवंदो आहे। त कुओ माना हुन अंदरि अटकी पवंदो आहे। त वठी आयो। हिन कुए ॾिठई अरे भाई इहे त हाणे मुंहिंजो कार्यक्रम थियण लाइ हिन मुंहिंजो कमु कयो आहे, हाणे छा कयां मां? रोअणो त आहे, रोअणो बि आहे, झगड़ो बि आहे, मरणो कान्हे। त हू घर जे ॿाहिरि वियो, कबूतर खे चईसि भाई मूंसां गॾु ईअं हाल थियो आहे, हाणे मूंखे हिन मां बचण जी काई बि आइडिया ॿुधायो जीअं मां बचां। हुन चई यार मां किथे घर जे अंदरि थो रहां, मुंहिंजो छा संबंध, मुझे छा लेन तोसां, मूंखे कुझु आइडिया कान्हे, तू पंहिंजो पाणी ॾिसी वठ। हाणे मरता क्या न करता वियो मुर्गे वटि। उनखे मां साॻी ॻाल्हि ॿुधाई कि भाई ईअं ॻाल्हि थी आहे, घर जा धणी मूंखे मारण जे चकर में ईअं कयो अथनि, हाणे तूं ॿुधाए मां कीअं बचंदुसि, आइडिया ॾे। उन बि कबूतर वारो हुनखे उदाहरण ॾिनो भाई मूंखे छा लेंदे, मां थोरी थो तकलीफ़ ॾियां, तकलीफ़ तूं थो ॾे, बिस्किट तूं थो खाए, हुन जा कपिड़ा तूं थो फाड़े, जेड़ियूं तूं थो लाए, मुंहिंजो कहिड़ो कमु? छो मां त हुनजो पढ़ां थो, मां त अंडा थो ॾियां, मुंहिंजे अंडनि जे मथां हुन जा घर जा ॿार ख़ुशि था थियनि। इहो तुंहिंजो कमु आहे, तूं ॾिस। वीचारो निराश थी करे कि हाणे कंहिंखे चवां। हुन धणीअ जो ॿकरो बि हो, वियो ॿकरे वटि, हुन खां पुछियईंसि भई छा आहे भाई? उनखे वरी साॻी स्टोरी ॿुधाई। ॿकरो जोर सां खिलण लॻो कि भाई इहो मुंहिंजो कमु कान थी, तूं पाण ऐं तूं वञी पाणे ॾिस, तोखे जेको करिणो अथई तुंहिंजा कर्म तोसां गॾु। वीचारो नाराज़ थी वियो टेंशन जे अंदरि। हुनजे घर मालिक खे राति जो शइ लॻाए करे पिंजरे जे अंदरि रखी छॾी। किथां त बि नांग आयो ज़हरीलो, उहो आयो, उन खणी उन पिंजरे जे अंदरि वियो ऐं जेकी शइ रखी उहो खाइण जे चकर में उनजी मुंडी अटकी पई। मुंडी जो अटकी त माई खे लॻो
जेको फातो आहे उहा ख़ुशि थी वई। हाणे राति जे अंधेरे में कुएं जो पुछ ऐं नाग जो पुछ पकड़ण लाइ साॻी ॻाल्हि सही हूंदी आहे। हुनजो नाग जे पुछ खे खणी छॾईंसि, उहो ज़हरीलो पातईंसि चक त हुते किरी बेहोश थी किरी पई। त घोट सां अरे छा थियो ॾिठी करे बाबा मुंहिंजे घर वारी खे त नाग चक पातो आहे। खणी वियुसि हॉस्पिटल में वियुसि त मिटनि माइटनि खे पहिरियों डॉक्टर चयईंसि भाई हिनखे सूप पियारो पवंदो कि कंहिंजो सूप चई कबूतर जो सूप। हिन बि कई घर जो जेको कबूतर कटे करे सूप खणी पहिरियों चयईंसि पंहिंजे घरवारी खे। हाणे जॾहिं माइटनि खे ख़बर पई भाई इहा बीमार आहे, वो आया घर में पुछण आया त हाणे रोटी छा ठाहिणी आहे। हुन कटे मुर्गो ठाहे करे सभिनि खे खाराए छॾी। हाणे मुर्गो जो खाधनि, हुन खां पोइ माई गुज़ारे वई। सर थी वियो, सभु कुझु थी वियो। हेॾा माइट आया त छा करिणो आहे, पकड़ो हुनखे बि पोए छॾी, बकरे खे बि सभिनि खे खाराए छॾी। इहा हालत थिए थो असांजी, असां सिंधी समाज जी, जेकी असां सिंधी ॿोली नथा ॻाल्हायूं, असांजी हालत थिए थो। असांखे ईअं थो लॻे सिंधी सिखण ईंदासीं त असांजी जेकी क्वालिटी आहे, असांजी जेकी ग्रेड आहे, असांजी ग्रेड गुम थी वेंदी। या जेके वीचारा सेखारीनि था या जेके चाहिनि था भई समाज जे अंदरि सिंधी सिखणु खपे, उहे चरिया कान त हिकु ॾींहुं इहा परिस्थिती असांजी ईंदी जॾहिं असांखे सम्झ अचे थी असांखे अहिड़ा मास्तर मिलिया जिन जे थ्रू असां सिखियासीं ऐं असां पंहिंजे ॿारनि खे न सेखारी, असांजी ग़लती आहे। जंहिं ॾींहुं असांजा ॿार आउट ऑफ इंडिया किथे बि वेंदा, फॉर्म भरणो वक़्तु त लिखणो पवंदी आहे तव्हांजी मातृभाषा छा आहे। उते छा लिखंदो कि तव्हांखे ख़बर आहे असां सिंधी आहियूं, तव्हां सिंधी लिखंदो, पर उते कोई ॼाणो ईअं आसन वांगुरु वेठा हुजनि ऐं चएसि पुट कीअं आहे, किथां ई आहे, कि हुनखे सिंधी न ईंदी त उहो त हिते थो ॾिसंदी न, अरे कहिड़ी भाषा था ॻाल्हाए। हिकु ॾींहुं सिर्फ़ु कागर ते असां सिंधी रहिजी वञण वारा आहियूं, छो जो असांखे सिंधी ॻाल्हाइणी न ईंदी। इहो हिकु किसो असांजे देवगढ़ीअ जे वॾे माण्हू ॿुधाई, जेके दुबई में रहंदा, उनजा ॿार कॾहिं इंडिया न आया, उनजी शादी बि उते ई थी। उनजा ॿार जंहिंमें अमेरिका में फॉर्म भरियो हुया, उते मदर टंग लिखियल हुई। मदर टंग ते हुन उते त ॻोल्हे पियो मां कहिड़ी लिखां। जे भाषा ॻाल्हाइण, भाषा पढ़णु तव्हां भुलिजी वियो त तव्हांजी जात बि कहिड़ी आहे तव्हांखे ख़बर न रहंदी। तव्हां ॿोलीअ खे या घटि न सम्झो। त असां जेके हिते सभिनि जे सहकार सां इहो वधीक क्लास जेको शुरू कयो आहे, हिन क्लास में असां 63 ॿारनि जी रजिस्टर कयो आहे, पर मूंखे हिते ॿार ॾिसण नथा अचनि ऐं इहा जवाबदारी असांजी आहे, पेरेंट्स जी आहे, ॿारनि खे मोकिलणु, ॿारनि खे पढ़ाइणु। सुभाणे ईअं न थिए त असांजो ॿारु सिंधी आहे, मराठो आहे, मुस्लमान आहे, केरु आहे, तव्हां केरु आहियो, पहिरियों पंहिंजे पाण खे त सम्झो। पैसा तव्हांखे कोई निशानी न ॾेई वेंदो। इहा असां सभिनि जी माना विनंती आहे। ऐं मां असां वटि आयल अॼु जे हिन कार्यक्रम में, अॼु जे कार्यक्रम जा अध्यक्ष श्री नवीन जी गुरनानी, असांजे पंचायत जा वाइस प्रेसिडेंट भरत जी, असांजी आंटी जयलनी आंटी, बॉम्बे में ख़ासि आयल कटारा दंपति, असांजे ओझर मां ख़ासि सॾ ते आयल असांजा मूलचंदाणी जी, असांजे डॉक्टर केसवाणी जी, असांजी भेण ज्योति कालाणी जी ऐं बाक़ी साम्हूं वेठल सभी मुंहिंजा भाउर भेनरूं हिन कार्यक्रम जे अंदरि आयो। असां सभी खे ख़ुशी थी ऐं असांजी विनंती रखी करे वधीक में वधीक ॿारनि खे तव्हां हिते मोकिलियो। असां ॾिसो असांजे 3 टीचर हिते वेठियूं आहिनि, लता दीदी वेठी आहे, ज्योति वेठी आहे, ज्योति दीदी वेठी आहे, उथी पियो पाण खे सम्झण अचे तव्हांजी सम्झ आहे। हा, पंजवानी तव्हांजे दीदी, तव्हांजे हिते जेको आहे न पंजवानी जेको पंचायत ॻाल्हि ॾिसंदो नासिक जो, उन्हनि जी भाभी अथव,
माना तव्हांजो सभिनी जो रिलेशन सभिनी जो हिक ॿिए सां आहे त मां इच्छा कंदुसि नासिक रोड में असांजे भाउ इच्छा रखी आहे ऐं हिन जी बि इच्छा आहे त नासिक रोड में सिंधी क्लासिस हाणे शुरू करण जी हुनजी योजना आहे। असां उनखे मार्गदर्शन कंदासीं त नासिक जे अंदरि बि दीदी तव्हां बि शुरूआत कयो त छा आहे शुरूआत ॿुड़ी खां थींदी आहे त ॿुड़ीअ मां हिकु मां 10, 10 मां 100, 100 मां 1000, 1000 मां 10,000 अॻियां वधंदा वेंदा। त मां सभिनी खे विनती थो कयां हिनखे इहा सादी ॻाल्हि न रखिजो न त हिकु बकरिया वांगुरु असांखे बि कोई करे सभु खाई वेंदा। जे पंहिंजे पाण खे पंहिंजे समाज खे पंहिंजे सिंधीअ खे जे बचाइणो आहे त सभु ॼणा हिन ॻाल्हि जे मथां वधीक में वधीक ध्यानु ॾियो ऐं सिंधी ॿारनि खे सेखारियो सिंधी ॻाल्हाइनि। सिंधी हिकु अहिड़ी भाषा आहे जिते ॿ ॼणा सिंधी बीहंदा न त तव्हांखे केरु चरे में न कढंदो। ऐं असांजी सिंधी ॿोली जे बारे में बाक़ी वधीक मूलचंदानी अंकल ॿुधाईंदो त असां सिंधीअ खां पहिरियों हटकानी भाषा में असां पहिरियों ॻाल्हाईंदा हुआसीं लिखंदा हुआसीं उन भाषा जे बारे में तव्हांखे अंकल ॿुधाईंदा। एतिरो चई करे मां पंहिंजो स्थान थो वठां ऐं आयो लाल सभई चओ धन्यवाद श्री रतन कुमार जी। सिंधी ॿोली जी अहमियत उन विषय ते पंहिंजा वीचार तव्हां आयल भाउर में भेनरुनि जे रखिया ऐं हिन में प्रोग्राम शुरू थिए हलंदे हलंदे असांजे विच में जिन भेनरुनि नासिक रोड में या नासिक में सिंधी ॿोली जी जोत जॻाए रखी आहे ऐं पाण सां केतिरनि ई सिंधियुनि भेनरुनि खे गॾे करे हिते सिंधी ॾिण वार चइजे सिंधी कल्चर सिंधी तमंदन जंहिंखे चइबो आहे हुनखे ज़िंदो रखियो आहे। असांजी अहिड़ी भेण श्रीमती कालाणी हुन पासे वेठी आहे असां हुनजो स्वागत था कयूं ज़ोरदार तालियुनि जे पैकेज सां। हुन खां पोइ हुन सां गॾु जेके बि उन्हनि जूं साहेड़ियूं मेंबर्स बि आयूं आहिनि असां हुननि जो बि स्वागत था कयूं। साण साण असांजे नासिक मां असांजी भेण श्रीमती चांदरानी ऐं सदन मिस्टर नानकराम हिते वक़्तु कढी करे आया आहिनि। असां तव्हांजो बि कुझु सिंधी पंचायत सुभाष हाई स्कूल जे तरफ़ां स्वागत था कयूं। हिन ॿिन्ही भेनरुनि पंहिंजे अहिड़े ग्रुप खे साण करे रखियो आहे नासिक में नासिक रोड में जेके सिंधी ॿोली जी जोत जॻाए वेठा आहिनि ऐं शाबाश आहे उन्हनि भेनरुनि खे जेके असांजे हिननि भेनरुनि खे ॾींहं राति हिकु सॾ ते साथ ॾींदी आहे। इहा हिननि जी वॾी माना हिकु जीत आहे इहा सिंधी ॿोली जी शेवा आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे। हिकु दफ़ो वरी ज़ोरदार तालियुनि सां इन खां पोइ असांजे विच में असांजी भेण असांजे नासिक जो हाई स्कूल सिंध सागर अकाडमी श्रीमती सिमरन माखीदाणी खण पंहिंजे स्टाफ मेंबर सां असिस्टेंट सां हिते आयल आहे ऐं असांखे बेहद ख़ुशी थी असां पंहिंजे स्कूल जे तरफ़ां पंचायत जे तरफ़ां दिल्ली स्वागत था कयूं। हिन बैदि मां भूत सिंधी पंचायत जे प्रेसिडेंट श्री रतन कुमार खे अर्ज़ु कंदुमि त आयल सभिनी महिमाननि जो स्वागत गुल ॾेई करे गुलनि जो असां हिकिड़ो पौधो असां ॾींदासीं अवां अॻियां अॼु जी यादगिरीअ लाइ असां गॾिजी करे असांजे स्कूल खे हिन औज ते आंदो आहे। पहिरें श्री रतन कुमार खे अर्ज़ु कबो त श्री नवीन कुमार खे गुलदस्तो ॾेई करे सदन स्वागत कनि ऐं अव्हांखे अर्ज़ु आहे ज़ोरदार तालियुनि जे पैकेज सां ऐं उन बैदि कुझु सिंधी बम्बई खां आयल असांजी भेण श्रीमती रजनी कटार हिते आयल आहे ऐं तव्हां वीचार ॿुधंदव तमामु सिंधीअ में ऐं संदन भता संदन घोट पिणु हिते आयल आहे श्री मुरली भट्टी ऐं ॿिए ॻाल्हि आहे की ओझर मां तमामु पुराणो सिंधी जेके अव्हांजे अॻियां सिंधी ॿोलीअ जे बारे में पंहिंजा आलमाना वीचार पेश कंदा श्री रतन कुमार मूलचंदानी डॉक्टर केसवानी साहिब खे अर्ज़ु आहे त असांजी
हे स्वागत श्रीमती कालाणी में ॿुधायो दिया है सिंधियत जी जगह वेठी है कुछ सिंधी पंहिंजा वाइस प्रेसिडेंट श्री भरत कुमार दरियानी कंदा रहंदा आहिनि उन बैदि असांजे नासिक रोड मां आयल असांजो भाउ असां हिननि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त असांजी टीचर श्रीमती हेमलता ॾियाराणी असांजे विच में आहे जंहिं असांजो कन पकड़े करे असांखे सिंधी सेखारी हुई असां हिननि जा ॾाढा बेहद शुक्रगुज़ार आहियूं असांखे ॾाढी सिंधी यू आर वेरी स्ट्रिक्ट हाँ राइट उन बैदि असांजी चांदरानी असांजे विच में मौजूदु आहे असांजे नासिक मां आयल जेके भेनरूं आहिनि असां हुननि जो पूरी स्वागत था कयूं मूंखे नालो यादि कोन्हे या सम्झ यस असां तव्हां सभिनी जो सिंधी व्याख्या जे तरफ़ां स्वागत कयूं यस श्रीमती रत्ना नासिक मां नासिक रोड मां असां असांखे हिते हली करे हिन मार्ग में असांजी लाइब्रेरी असांखे हिन जी लाइब्रेरी असांजो ईशू असां सां हमेशह गॾु हूंदो आहे हुन खां पोइ शंकर एजुकेशन सोसाइटी जे जनरल बॉडी जा मेंबर असां उन्हनि जो बि हिन मौक़े ते स्वागत करणु था चाहियूं डॉक्टर दयाराम चावला हुन खां पोइ नारायण दास जा सुपुत्र सुदाम राव चंद्रकांत वेंसन राइट असांजो प्यारो शागिर्द आहे हमेशह खिलमुख रहंदो आहे राइट असां सभिनी भेनरुनि जो हिन मौक़े ते स्वागत करे रहिया आहियूं ऐं असांखे अॻिते हली करे हिन सिंधियत खे फैलाइण में सिंधियत जो प्रचार करण में तव्हां जीअं अॻु में बि साथ ॾिनो आहे अॻिते बि तव्हां साथ ॾींदव हिन मौक़े ते असां मिस्टर शीतलदास बालाणी खे मिस करे रहिया आहियूं अगरि शीतलदास बालाणी हुजे हा त हुनखे बेहद ख़ुशी थी आहे उन्हनि जी तबियत ठीकु न आहे शीतलदास बालाणी सिंधी ॿोली लाइ तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि यस असांजा जेके बि असांजी भेनर जेके बि टीचर्स आहिनि से अॻियां अचनि सभिनी जो हिते दिली हार्दिक स्वागत थो करे भले अंग्रेजी में था ॻाल्हायो पर सिंधी सिंधी अंग्रेजी तो आई नहीं सुनी यस वेरी गुड હવે પ્રિયંકા કેસવાણી जो केवल हां अॼुकल्ह जेको आहे हिते बि तव्हां ॾिठो सभिनी ॾींहं चयल आहे त वण आख़िरकार असांखे इहो वण बचाईंदा वण ऐं पाणी बचाईंदा आख़िरकार इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि ते ई हली हे जगत हलंदो बाकी वणनि जे बारे में सॼी ख़बर आहे फोटोसिंथेसिस असां शुरू कई आहे ये वण असांखे बचाईंदा ज़मीन मां पहाड़नि जे वसीले पाणी चूसे करे असांखे ॾींदा ये वण बचाईंदा सॼी दुनिया जा साइंसदान हिन पुठियां लॻल आहिनि वण स्टेज ते उहे असांखे ॿुधाईंदा भई सिंधी ॿोली ऐं सिंधी ॿोली जी अहमियत अॼु जे हिन युग में मौजूदा दौर में कहिड़ी आहे असांखे सिंधी ॿारनि खे सिंधी सेखारणी ई घुरिजे
उनमें उन्हनि जो भलो निहित आहे, उनमें उन्हनि जो भलो समायल आहे। त पहिरें मां सभ खां असांजे ओझर मां श्री रतन कुमार मूलचंदानी असांजे विच में आहिनि, तमामु बुज़ुर्ग सिंधी आहिनि ऐं हिननि खे सिंध जूं ॾाढियूं ॻाल्हियूं यादि आहिनि। तव्हांजे अॻियां सिंधी ॿोलीअ जे बारे में पंहिंजा वीचार पेश कंदा श्री रतन कुमार मूलचंदानी। अॼु मूंखे जेको रतन चावला मुंहिंजे नाले वारो ई कल्ह फ़ोन कयो त भई तव्हांखे असां वटि सिंधी ॿोलीअ लाइ प्रोग्राम आहे, तव्हांखे अचिणो ई आहे। त मुंहिंजी थोरी तबियत ठीकु हुई, तॾहिं मां चयो न कुझु थी पए वञिणो मां न वञिणो। एक्चुअली मां हिकिड़ो किताबु लिखियो आहे जंहिंखे नालो अथनि हटवाणी की सिंधी वर्णमाला, सचित्र वर्णमाला। उन जो हीअं प्रिंटिंग जे कम लाइ मां ॾिनो आहे। हुन में छा आहे एक्चुअली जेके पंहिंजा अखर आहिनि हटवाणी के अखर आहिनि, उहे हटवाणी के अखर किथे बि उनजे बारे में को फॉल्ट्स कोन्हे को, इन करे ॾाढी तकलीफ़ थी थिए। 2 साल 2-2.5 साल थिया मां हिकिड़े पार्टी खे ॾिनो आहे। उन पार्टीअ चयो अॼु कयां थो सुभाणे कयां थो। उहो किताबु मां हूंदो आहे हथ सां जेको लिखियलु आहे, मुंहिंजे घर मिसिस कलाणी हिते आहिनि, उन्हनि मूंखे ॾाढी हेल्प कई आहे। ॿुधो न त भई हीअ तव्हांखे किताबु लिखी करे तव्हांखे प्रसिद्ध करिणो ई आहे, पब्लिश करिणो ई आहे।